बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सामेन जे अॻियां सुगढ़ फ़कीर मोहम्मद हसन हिकिड़ो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अक़ीदत या अली मदद तरीक़त जी लतीफ़ मारफत दम दस्तगीर हक़ीक़त हक़ मौजूद। सॼणो ही जेको अॼुकल्ह असां में तमामु ग़रीबनि जी खल जो लहे थी त कहिड़े ॻाल्हि जे करे? इन जे करे जो ही जेको रिश्वत असां वटि जाम आम थी वई आहे। पोइ ग़रीब खे अटो बि खपाइणो पए पर उन ऑफिस में वञी उनखे राज़ी करिणो पवंदो। छो जॾहिं वेंदो आहे त उनखां पुछंदा आहिनि त लिखियो पियो आहे आ फीस। उनखे चवंदा आहिनि ख़बर अथई छा आहे? अलाए बसि ख़बर न आहे। चई आ माना अचु, फी माना पैसा, स माना ॾे। तो इन जे करे हीअ कचहरीअ जो प्रोग्राम हिकिड़ो रखियो हुयो शीशन कोर्ट में। उन में असांखे बि घुरायूं त बसि सुघड़ बि अचनि। पोइ हर हिकु अमले जा माण्हू हुया। हर जंहिंखे सॾु थिए पियो उहो पंहिंजे तरफ़ां चए पियो त मां त तमामु ॾाढी हिमत कई आहे, पर आवाम जो हाल कोन्हे। चई भला हाणे सुघड़नि खां पुछूं त छा था चवनि। हाणे उनजे अॻियां लिखियो पियो हो हिकिड़े कपिड़े ते त सच साबित थिए। पोइ उन हवाले सां कुझु असां जेका ॻाल्हि कई न रिश्वत ते त रही न आहे अॼुकल्ह का कंहिं में सचाई। पोखे बूटी रिश्वत जी अलाए कंहिं पचाई, वरी वाव झूठनि खां भोतारनि बचाई, पोयनि ॾेई पाणीअ मुहबत सां मचाई। अहिड़ो पको थी वियो न थोकीअ जो थॾो आहे, कजे भाउ कहिड़ो किसो ई वॾो आहे, नथो को बि सोचे तई हराम जो हॾो आहे। हुकूमत जा जेके अमलदार आहिनि, किलारक, कमिशनर, कोटवार आहिनि, तलबगार रिश्वत जा तपेदार आहिनि, सचा ख़ुदि चोरनि सां सुबेदार आहिनि। चवे हक़ु थो जेको उन सां फॾो आहे, कजे साईं कहिड़ो किसो ई वॾो आहे, नथो को बि सोचे तई हराम जो हॾो आहे। 200-300 महीने में जेको न सारे बिजली कुंडीअ ते भली यार ॿारे, न त भली हुन में वेठो हुजे। 200-300 महीने में जेको न सारे बिजली कुंडीअ ते भली यार ॿारे, सिगरेट चाहियूं को थधिड़ो पियारे, काॾहूं न काॾो मिड़ई ॾोकर ॾियारे। अहिड़ो लालची थी वञे लाइन में इन्हनि जो बि लॾो आहे, कजे साईं कहिड़ो किसो ई वॾो आहे, नथो को बि सोचे तई हराम जो हॾो आहे। चवंदो सरवेर दारोगे खे धिका छो न हयां अथई, रहंदो दर शाखुनि जा मथे छो खयां अथई। अञा को खातेदार मूंसां मिलियो कोन मियां अथई कि न ॾिनो तोखे ॾोकड़ घर पंहिंजे न्या अथई। चवंदो साईं कसम ते कुल ई मिलियो कणिक जो गॾो आहे, कजे साईं कहिड़ो किसो ई वॾो आहे, नथो को बि सोचे तई हराम जो हॾो आहे। अलाह करे छलनि को अस्पतालुनि में फासे, ग़रीब खे त ॿाहिरि ई तड़े छॾींदा त बापो हिते मोटी वञ, छो जो पैसा कोन हूंदसि न, भली फतिकी फतिकी दर ते मरी वञे। डॉक्टरनि जे कमाईअ खे ॾिसंदे हिकिड़े दोस्त नलकनि वारे मिस्त्रीअ चयो त आउं बि डॉक्टर थो थियां, भला नलकनि में कमाई कान्हे का। पोइ हिकिड़ो दुकानु खोले वेही रहियो। मरीज़ जो खणी आया त उनजी नब्ज़ ॾिसी चई त हिन का ॿार ई सड़ी वियो आहे। हाणे हिन लाइ नट ॿ टे लिखी थो ॾियांव, कैप्सूल कोन पियो चई नट थो ॿ टे लिखी ॾियांव, खारायोसि, न त पोइ वरी हिनखे बोर थींदो या हिनखे थेली लॻंदी, छो जो हुनखे ख़बर नलकनि जी हुई न। अलाह करे छलनि को अस्पतालुनि में फासे, चङी तरह बि ॾिसंदा उन खे चकासे। जेको 1800 अॻे यार पासे न त अखियूं फोटारे चवंदो हलियो वञ ॿिए पासे। मिसकिननि जे मारण लाइ खयूं बीठो हर को खॾो आहे, कजे साईं कहिड़ो किसो ई वॾो आहे, नथो को बि सोचे तई हराम जो हॾो आहे। वोटनि खां पोइ वॾेरो बि नथो सुञे सुञाणे। वोटनि जी टाइम ईंदो, इलेक्शन वारे दौरान उहो सोच कंदा त हाणे 20 सालनि वारी फातिहा ते बि वञिणो आहे, न त ताज़े कदे ते बि ठीकु आहे ख़ैरु आहे। पोइ कंहिं दोस्त नई जवान पीउ सां सलाह कई, बाबा हाणे तूं पीर सिंध थी वियो आहीं, हाणे मुंहिंजो कमु आहे, हाणे मां नाज़मीअ जो फार्म भरायां। वाह भली चई 2-3 माण्हू मूंखे आवाम हथु करे गॾु करे ॾे, गाॾियूं 2-3 काए निकिरी पियो। चई वाह पहिरीं उज़र ख़्वाहियूं कर। हाणे निकिरी पियो हिकिड़ो वॾे ॻोठ जे भरिसां हिकिड़ो 8-10 ओॾनि जा घर हुया, उनजो को गॾु वीचार जो मरी वियो। उहे वरी ओॾ सां परभाइनि पिया अची, चवनि पिया बा हाणे तोखे वरी मिली वेंदो, तूं परेशान न थी जां, भला जे गॾु मरी आहे त ख़ैरु आहे, रोज़ी तोखे मिलंदी। अहिड़े नमूने सां हाणे हुनखे जो परभाइनि पिया त वॾेरे सोचियो त शायदि इन जाइ ते को कज़ियो थी वियो आहे, माण्हू जो घणा हेठि वेठा आहिनि, गाॾियूं मोटाए उन पासे अची पहुचाई। ओॾ वीचारा उथी बीह रहिया, परेशान थी विया। वॾेरो अची वेठो, चई वाह कुल शरीफ़ पढ़ो, दुआ थी ख़ैर जी। हाणे चई कमदार खे कन ॾे त गुज़ारे केरु वियो आहे, ख़बर कीअं पई चवनि कंहिंजी उज़रो खाई करे छा चवनि। त हू पिया पंहिंजी ॿोलीअ में ओॾे खे चवनि त ॻाढ़ो मरती गयो। कमदार चयो साईं चवनि था जाड़ो ख़ान मरी वियो आहे। उथी हथ ॿधी चई बाबा जाड़ो ख़ान असां सां ॾाढो ख़ातिरी हुयसि, ईंदो हो बंगले ते गॾिजी मानी खाईंदा हुआसीं, घणे ताईं वेहंदा कचहरियूं कंदा हुआसीं। ओॾो वीचारो परेशान थी वियो, हथ ॿधी चई साईं जाड़ो अलाए कहिड़े ॻोठ जो असांजो त गॾु मरी वियो आहे। वोटनि खां पोइ वॾेरो बि नथो सुञे सुञाणे, मिलंदो जेके आर्डर रखंदो घर में आणे।
ॾींदो की न नौकिरी बिना नोट नाणे बसि दिलासा पियो ॾींदो त अॼु न सुभाणे ख़ुदि हुकूमत जे कारकुननि कजो रिश्वत जो वॾो आहे कजे साईं कहिड़ो किसो ई वॾो आहे नथो को बि सोचे त हराम जो वॾो आहे अलाह करे अमीर जे भर में न हुजे मिसकिन जो ॿारो जो लीलाईंदो बि पाणी जे ढुकल वेचारो सुकाए फ़सुलु कंदसि नास सारो कोन्हे गौर ग़रीबनि जो आहे मिसकिननि ते मारो कमदार चवंदा काॾां आई कुंड हिन जी समूरो भोतार जो भॾो आहे कजे साईं कहिड़ो किसो ई वॾो आहे नथो को बि सोचे त हीउ हराम जो वॾो आहे पढ़ाई वरी अॼोकल्ह उस्तादनि जी बि दंग आहे कुझु उस्ताद अलहमदिल्ला पढ़ियल आहिनि कुझु वरी ईअं पैसनि ते पोइ वरी जेके पैसनि ते आहिनि त वरी पघार कुझु पाण खणनि कुझु ॿिए खे ॾेई उनखे विहारींदा आहिनि भाउ तूं पढ़ाए पोइ असां पघार वठंदासीं पोइ अहिड़े उस्ताद वटि जॾहिं उस्ताद हेड को नओं बदिली थी आयो उन नाइब खे घुराई मां तुंहिंजे छोकिरनि खां शागिर्दनि खां इम्तिहान वठां पुट ॿुधायो त सोमनाथ जो मंदरु कंहिं भॻो चवनि पिया असां स्कूल जे पोयां असां विया ई कोन हिननि चयो पोयूं ठहियल आहे शायदि हवाई छोकिरनि खां पुछां त सोमनाथ जो मंदरु कंहिं भॻो चईसि इहा मूंखे बि ख़बर कान्हे का मां बि हिन महीने में आयो आहियां बदिली थी जे कंहिं बि भॻो आहे पघार मिले त मां ई ठाराए छॾींदोमांइ पढ़ाई अॼोकल्ह उस्तादनि जी बि दंगा ॿई पेर टेबल ते मथां टंग जे टंगा कंदो निंड कुर्सीअ ते ॼण पीउ आयो भंगा वरी 2-3 सौ ॾे साहिब खे त कोन लिखाईंदो अंगा बाक़ी बिना पैसे वारे खे चवंदा लिखण जो जॾो आहे कजे साईं कहिड़ो किसो ई वॾो आहे नथो को बि सोचे त हराम जो वॾो आहे अची थो मुला मूं जहिड़ो को जनाज़ो विञारे रमज़ान शरीफ़ में कुझु ॻोठ जी मानी ईंदी आहे कुझु वरी तालिब वठी ईंदा आहिनि मौलवी साहिबु मुसले ते वेठो थो पढ़े याफ़ मुंहिंजी तस्बी पुट छा थो थिए चई साईं मूं आंदी आहे मच्छी चई पुट तुंहिंजी दिलि आहे अची रखिया हुजरे में अवा तो छा थो आहे चई साईं कुकुड़ चई मां अलाह जो शुकुरु रखिया हुजरे में अवा तो छा थो आहे चई साईं भत चई भाई इन ते वधंदो कुझु रतु रखिया हुजरे में अवा तो छा थो आहे चई साईं मूं आंदियूं आहिनि सयूं चई सुबुह खाणी मूं दिलि में पे चयूं रखिया हे हुजरे में अवा तो चवंदो आहे हिन में तूं जो मुंहुं मटियल थो ॾिसिजे चई साईं मूं आंदी आहे दाल चई मूंसां न कयो ॻाल्हि ॿाहिरि रखो त मुसाफ़िर रोज़ो खोलींदा अची थो मुला को जनाज़ो बि हिजारे त खणे लिबास मैयत जो समूरो थो सारे ॾिजो हंधि खटोलो अचो जॾहिं वारे कजो 7 जुमाणा सुठा सन बा सारे बिना कुकड़ जे त क़रीबनि खां ई कॾो आहे कजे साईं कहिड़ो किसो ई वॾो आहे नथो को बि सोचे त हराम जो वॾो आहे अचे केस कोर्ट में त चए बि ताड़े जज थो फरियादी वीचारे दिलि में सोचियो त मुंहिंजो हक़ न गज़ब थी वञे फॾे टेम अची जज साहिब सां मिली हुनखे चई बाबा हीअ 5000 अथई महिरबानी करे मां ग़रीब फुरियल आहियां महिरबानी कजो हा बाबा हाणे उहे मथे पटके में ॿधी क़ाबू करे छॾियईं वरी जवाबदार अची पहुतुसि उन खां कलाक ॿिनि खां पोइ उन वरी 11000 ॾिनसि उहे जोराबे में पाए वरी बूट में पाए छॾियईं हाणे वेठो आहे चैम्बर में जॾहिं अची पहुता त केस जो हलणु शुरू थियो ख़ैर सां त फरियादी सोचियो त पाण हीअ त जज साहिबु हुन पासे पियो वञे जवाबदार जी तरफ़ त उहो यादि पियो ॾियारे साईं 5 जे सदके सुहिणा 5 जे सदके चई बाबा छा कयां 5 जो त घणो ई ख़्यालु थो करियां पर 11 वारो थो पेर कढियो वञे अचे केस कोर्ट में त चए बि ताड़े जज थो फरियादी जे फुरण लाइ मिले वकीलनि खे वझ थो रीडर सिक्योरिटी बि सुठो ताड़े सॼो थो ज़रवारे जो ज़ामिन त थिए मिंट मंझि थो नथा पोइ ॾिसनि को डिंगो या